शेखवाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक अदालती फैसले ते अमल न थियण ते पॉपुलेशन वेलफेयर खाते जे मुलाज़िमन पारां सिंध हुकूमत खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जेकबाबाद में पॉपुलेशन वेलफेयर खाते जे मुलाज़िमन जे मरकज़ी अॻवान मुख सिंध अब्दुल खालिक कहरी ए PCA अॻवान सज्जाद अली सुमरो, जिले अॻवान मेक सिंध डॉक्टर बिलावल सुमरो, गुलाम मोहम्मद खोखर, दोस्त मोहम्मद लाशारी, करीम जखरानी, जावेद अली बिरोही ऐं ॿियनि पारां ज़िले प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त सिंध हाई कोर्ट जे हुक्म बावजूद पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट पारां असांजा हक़ न पिया मिलनि, जॾहिं त ग्रेजुएट मुलाज़िमनि खे संदन तालीम मुताबिक़ स्किल न ॾिना पिया वञनि। उन मौक़े ते चयो वियो त सिंध हुकूमत सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घटि में घटि पघार 37,000 करण जो ऐलान ते अमल न करे रही आहे ऐं पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट 13,000 रुपया ॾेई महांगाई जे हिन दौर में नॉन रेगुलर मुलाज़िमनि सां सरासर ज़ुल्म कयो पियो वञे।